अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाल आबलो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कोरोना वायरस जा केस वधण सबब पंजाब जे मुतासिर इलाइक़नि में मुकम्मल लॉकडाउन जो फ़ैसिलो। पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि करण जो ऐलान। 1 अप्रैल खां शादियुनि समेत समूरियुनि अंडर ऐं आउटडोर तक़रीबुनि ते पाबंदी लागू हूंदी। हफ़्ते में 2 ॾींहं दुकान बंदि रहंदा। कारोबार शाम जो 6 वॻे ताईं खुलियल रहंदो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जो चवणु आहे त सूबे में हर क़िस्म जी रांदियुनि, सक़ाफ़ती ऐं ॿियनि तक़रीबुनि ते पाबंदी हूंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट बि बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, पर प्राइवेट ट्रांसपोर्ट SOP सां हलंदी रहंदी। मुआशी सरगर्मियूं बंदि न करे रहिया आहियूं। 12 खां वधीक शहर वारनि इलाइक़नि में लॉकडाउन हूंदो। SOP ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। इमरान ख़ान खे हटाईंदड़ पाण में विरहाइजी विया आहिनि। PTM में इख़्तिलाफ़ अपोज़िशन जी नाइली आहे। PTM मां नून लीग ऐं PP जूं राहूं जुदा थी वियूं आहिनि। चूंड सुधारनि लाइ क़ौमी असेंबली में वेही ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। काबीना में तब्दीली थींदी रहंदी आहे। मां जिते आहियां ठीकु आहियां। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं दुआ आहे त मौलाना फज़ल रहमान ऐं मरियम नवाज़ तंदुरुस्त थियनि। मुल्क अंदर कोरोना वायरस जी 3 लहर संगीन सूरतयाल अख्तियार करे वरिती। कोरोना विघे वधीक 41 मरीज़ फौत। 4525 नवां केस रिपोर्ट। पोतियुनि जो अंग 14,256। मजमूई केसिस जो अंग 6,59,211 ताईं पहुची वियो। फाल केसिस जो अंग 46,663 आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जी हाकारी केसिस जी शरह 11.2% रही। NCOC जो इजलास अॼु ॿीहर थी रहियो आहे। बेनल सूबाई ट्रांसपोर्ट जे मामले ते मुशावरत कई वेंदी। सालेपट में क़त्ल थियल सहाफ़ी अजय लालवानी जे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार रज़ा शाह ऐं अकबर मंगलियो जा एतराफ़ी बयान साम्हूं अची विया। जवाबदार रज़ा शाह जो चवणु आहे त अजय कुमार व्याज ते 3 लख रुपया वरिता, जेके वापसि न थिया। पैसा घुरण ते अजय कुमार धमकियूं ॾिनियूं त व्याज जे केस में फासाईंदुसि। अजय कुमार जे ख़ानदान मूंखे 2014 में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करायो। अकबर मंगलियो एतराफ़ी बयान में चयो आहे त 1.5 लख रुपया वठी अजय खे क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो हो। 15 ॾींहंनि ताईं अजय कुमार जी रेकी कई हुई। जानिब मीराणी मुस्तफ़ा मीराणी सां गॾिजी अजय खे गोलियूं हयूं। सिंध हाई कोर्ट सखर बेंच मेहराबपुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ 2 जवाबदारनि ज़फ़र सहतो ऐं अमीर बख़्श उर्फ़ अमीरू जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। मक़तूल जे भाउ हफ़ीज़ मेमण जो चवणु आहे त जवाबदारनि पहिरियां भाउ खे क़त्ल कयो। हाणे असांखे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो अजय कुमार क़त्ल जी जांच लाइ JIT जोड़ण जो हुकुम। वॾे वज़ीर सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे मुतालबे ते हुकुम ॾिनो। ऐं आवाज़ TV बणियो मिसकीन मारूअड़नि जो आवाज़। सिंध हुकूमत माज़ूर न्याणियुनि बाबति रिपोर्ट ते नोटिस वरितो। वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार क़ासिम नवीद कमर कराची प्रेस क्लब पहुतो। PP जे पीरसन वोटर नूर मोहम्मद खे मुकम्मल मदद ऐं इलाज जी ख़ातिरी। सैयद क़ासिम नवीद कमर चवे थो ख़ुसूसी माण्हुनि सां मिली दिलि ॾुखी पवंदी आहे। वॾे वज़ीर सां कुटुंब जी माली मदद लाइ ॻाल्हाईंदुसि। आवाज़ TV कोटड़ी खां आयल कुटुंब जे दर्दनि जी रिपोर्ट नशर कई हुई।